ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे जामशोरी मां पेश कंदासीं ही ख़बर। सन वेझो ऊट छछर वॾा में बेदर्दी सां क़तल थियल वज़ीरा छछर जे वारसनि सां पीपी गुल हैदराबाद जी अॻुवाण ऐं समाजी अॻुवाण इशरत हसन सनम ख़ान ऐं समाजी कारकुन ग़ुलाम रसूल दर्द तेज़ीत जे लाइ पहुता, जिते हिननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़मत कंदे चयो त असांजे मुआशिरे में बेहसी ऐं शैतानी बेशियत पिण वधी वई आहे, जंहिंजे रोकथाम लाइ सियासी ऐं समाजी दुनिया खे पंहिंजो मुअसर किरदार अदा करणो पवंदो ऐं इन लाइ मुअसर कानून साज़ी जी पिण ज़रूरत आहे। जीअं मुआशिरे में ॾोही सरगर्मियुनि में मुलवस माण्हुनि खे सख़्त सज़ाऊं मिली सघनि। मोहतरमा इशरत हसन चयो त वज़ीरा छछर जे कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियण लाइ आऊं पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदे साईं संदसि वारसनि जी हर मुमकिन मदद